घोटकी भरसां दरगाह आलिया जहानपुर शरीफ ॾांवींदड़ लिंक रोड ज़बून हालिया जो शिकार आमदरफ्त मुतासिर इलाइक़े वासी परेशान आहिनि। इन हवाले सां घोटकीअ मां सैयद अफज़ल बुखारी लाइन ते मौजूद आहे। जी बिल्कुल, मैं हिन टाइम दरगाह जहानपुर शरीफ लिंक रोड ते मौजूद आहियां। ही रोड जेको आहे दरगाह अनवर साईं जहानपुर शरीफ की तरफ अचण वारो आहे, जेको गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी ज़बून हाल जो शिकार आहे। उन हवाले सां जेके राहगीर किरासिन ते गुज़रनि था, अचो त रोड जी ख़राब हालत जे हवाले सां अचो, उन सां ॻाल्हि बि उन जो वधीक उन जो छा चवणु आहे। इहो आहे त रोड जहानपुर जो बिल्कुलु ख़राबु आहे, तंहिंजे करे जे कमंद जूं ट्रालियूं लंघनि थियूं उहे बि कल्टी थी पियूं आहिनि। असां ज़मींदार आहियूं। मां अब्दुल सलाम समय जो अर्ज़ु कयां थो त जहानपुर दरगाह अनवर शाह जो रोड ठारायो। कादे तो रोड ख़राब है, गाड़ियुनि ते हलंदा आहियूं, गरीब माण्हू जंपर भॼी पवंदा आहिनि गाॾियुनि जा। रोड सफ़ा बेकार माण्हू आहे। असांजो टाइम आहे, नौकरियूं त थोड़ियूं मिलियूं पर रस्तो त ठाहे ॾियो असांखे। कोई रस्ते जो अज़ाब त न हुजे असां ते, रस्तो असांखे दाॻे ॾियो। नौकरियूं MPA पैसा खाई तव्हां जो कुझु करो, पर दाॻ जी हालत त ॾिसो। सुबुह शाम जेके तव्हां अचूं था, इहो असांखे अज़ाब त बंदि करे ॾियो। सुबुह शाम जेके असां सां हालत आहे इहा त ॾिसो। ॿियो त असांखे सभु कुझु मिलियो, नौकरियूं मिलियूं, हर शइ मिली, हर ॻाल्हि पिन। रस्ता त ठाहे ॾियो असांखे। रस्ते जे लाइ अज़ाब आहे असांखे वॾो, सुबुह शाम असांजे लाइ अज़ाब आहे। जी बिल्कुलु, दरगाह ते ईंदड़ पांधीड़नि ऐं दरगाह जहानपुर शरीफ लिंक रोड ते राहगीरनि इहो मुतालबो कयो आहे त असांखे सिंध हुकूमत ॿियो कुझु बि न ॾिनो आहे, घटि में घटि असांखे रस्तो तार कराए ॾिनो वञे।